नारिन गुल धरतीअ जी सूंह हुजण सां गॾु ख़ुशी ऐं ॾुख जे मौक़े ते बि इस्तेमालु थींदा आहिनि। फोटाड़े जी मौसम में हर पासे रंग बरंगी गुल टिड़ी पवनि था। गुल केतिरनि ई माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो पिणु आहिनि। उन ई हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जावरीअ जी ही रिपोर्ट। फोटाड़े जी मौसम ईंदे ई बाग़नि बाग़ीचनि आफ़ीसुनि घरनि उताकुनि में रंग बरंगी गुलड़ा टिड़ी पवनि था। पोपट पखी जीत ॼणा ख़ुशियूं कंदे नज़र अचनि था। गुल धरती जी सूंह हुजण सां गॾु ख़ुशी ऐं ग़म जे मौक़नि ते पिणु इस्तेमालु कया वेंदा आहिनि ऐं केतिरनि ई माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो पिणु आहिनि। उन हवाले सां शहरिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गुल पंहिंजे जेके माहौल खे बिल्कुलु हिकु नई जेका जान बख़्शनि था, तवानाई बख़्शनि था। खैरपुर जहिड़े माहौल में इन्हनि शइ जी ॾाढी इंपॉर्टेंस आहे, छो त हिकिड़ो बिलावल पार्क हिकिड़ो सिर्फ़ु न आहे, उते असां माण्हू जो विंदर थिए थो। उन खां अलावा जेके एक्सरसाइज़ करणु अचनि था, सुबुह जो एक्सरसाइज़ थिए थी। उन खां अलावा माण्हू जेके डेली वेजिस ते जेके आम पंहिंजूं कम आहिनि उन्हनि खां फ़ारिग़ थी करे हिते सुकून वठणु अचनि था। उन लाइ बहितर इहा आहे त गुलकारी कई वञे, पंहिंजे माहौल खे साफ़ु सुथिरो कयो वञे। गुल जेके आहिनि उहो धरतीअ जी सूंह आहिनि ऐं प्यार जी अलामत आहिनि। जेको आहे जेतिरा गुल पोखिजनि, बूटा पोखिजनि ऐं धरतीअ सां मुहबत जो इज़हार इन ई तरीक़े सां करे सघियो। शादियूं हुजनि या ग़मियूं हुजनि, उन्हनि जी सीज़ननि में जेको आहे गुलनि जी वर्खा आम थींदी आहे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी रहिया सीज़न वाइज़ जेके गुल लॻा पिया आहिनि, केतिरो ख़ूबसूरत माहौल आहे। ऐं इन जे हवाले सां जेको आहे साह खणण जे लाइ बि माना इन्हनि खे हिकिड़ी ऑक्सीजन जी फराहमी थिए थी। माहौल खे ख़ुशगवार बणाइण लाइ, आलूदगी खां बचाइण लाइ गुलनि ऐं बूटनि जी जेका पोखा वधि में वधि कई वञे। साईं, गुल धरतीअ जी सूंह आहे ऐं गुल ख़ूबसूरती आहे। इहे गुल जेके आहिनि त ओताकनि में, पंहिंजे घरनि में ऐं पार्कनि वग़ैरह में लॻाए वञनि, सूंह पैदा कई वञे। फेबरवरीअ जी मुंद आहे, हिन में सदाबहार जूं चकियूं आहिनि उहे बि उभरंदियूं आहिनि। गुलाब आहे उहो मस्ती कंदो आहे। उन खां अलावा कई अहिड़ा फ्लावर आहिनि जेके माना हिन में फेबरवरीअ में तयारु थींदा आहिनि। या फोटाड़े जी मौसम आहे ही फेबरवरी, हिन में जेका बि शइ इंशाल्लाह कंदासीं त उहा तयारु थी वेंदी। बूटा जेके आहिनि उहे तमामु धरती जी सूंह सां गॾु उहे असांखे ऑक्सीजन फ़राहम कनि था। जेकी असां ताज़ी ऑक्सीजन मिले थी, साह खणूं था। असां पंहिंजे तरफ़ां शहरनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त हर हिकु पंहिंजे हिसे जो हिकु हिकु बूटो लॻाए त हीअ धरती अञा वधीक ख़ूबसूरत बणिजी वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वधि खां वधि गुल बूटा लॻाए कुदरती हुस्न, ऑक्सीजन ऐं फितरी माहौल में इज़ाफ़ो कयो वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।